सिर ढूंढिया धड़ न लहा, धड़ ढूंढिया सिर ना। हथ करायूं आंगरियूं वयूं कपजी कांह। वैदत जे विहां जे वढिया, जे विया से वढिया। सजणो सुर कल्याण जे इन बैत में लतीफ़ साईं बतौर सुलूक जी राह जे उन सचे सालिक लाइ चवनि पिया त जे हू तो जेको चवे पियो त आऊं जेकॾहिं सिर थो ॻोल्हियां त धड़ नथो लभी सघां, ऐं धड़ थो ॻोल्हियां त सिर कोन थो लभे। हथ लाइ पक करण लाइ जंहिं उनखे ॻोल्हण जी कोशिशि थो करियां त उहो नथो मिले। माने ॿई हिकु ॿिए जेको थो ॻोल्हियां उहो नथो मिले पियो। ऐं हथ करायूं आङुरियूं अलाए कीअं कपिजी विया। बिला शिक उन वहदत ऐं तौहीद जे मेलाप में भटिजी विया। यानी जुज़ जे कुल सां मिलण खां पोइ हू पंहिंजो वजूद विञाए वेठा आहिनि। सॼे बैत जी आख़िरी सिट में लफ़्ज़ विहां आयो आहे, जंहिंजी माना त हू थींदी आहे परणो, शादी या विसाल, जेको आम तौर ते ॿिनि दिलियुनि ऐं जिस्मनि जे मेलाप जो नालो आहे। पर हिते मुर्शिद लतीफ़ इहो लफ़्ज़ महबूब हक़ीक़ीअ जे वाहिद वजूद सां मिली हिकु थी वञण लाइ मुस्तार कयो आहे। यानी ही उहो विहां या विसाल आहे जंहिंमें तालिब या सालिक खे पंहिंजे वजूद ऐं हस्तीअ खे ख़तमु करणो पवंदो। आख़िरी सिट जा आख़िरी लफ़्ज़ आहिनि जे विया से वढिया। गौर करण जी ॻाल्हि आहे, गौर करण जो नुक़्तो आहे त वढिजण, कपजण, कटजण खां पोइ का बि दुनिया जी शइ जानदार हुजे या बेजान, उहा पंहिंजे असुल सूरत में नाहे रहंदी। त पोइ लतीफ़ साईं जिन असांखे इहो ई पिया सम्झाइनि त ज़ात हक़ जी जे तालिब जो रब ताला जे वहदत ते जॾहिं ईमान आंदो अची वियो ऐं उहो उन में गुम थी वियो, वैदानियत में गुम थी वियो, पंहिंजी हस्ती विञाए वेठो या विञाए वेठा, यानी हुननि जो सभु जिस्मानी ख़्वाहिशूं, सधूं, ऐश, इशरतूं ऐं ज़रूरतूं ई मफ़क़ूद थी वियूं ऐं हू वाहिद हस्तीअ सां वासिल थी विया। हाणे खेनि पंहिंजे वजूद जी का ज़रूरत ई न रही। जे लतीफ़